नाज़रीन, सिंध असेंबली में क़ौमी असेंबली जे डिप्टी स्पीकर जे रूलिंग खिलाफ़ ठहराव ते पीपल्स पार्टी ऐं MQM मेंबर हिक थी विया। पीपल्स पार्टी MPA निदा खोड़ो ऐं मुत्तहिदा MPA संजय पारवाणी पारां क़ौमी असेंबली जे डिप्टी स्पीकर जी रूलिंग खिलाफ़ पेश कयल ठहराव अक्सरियत राय सां पास कयो वियो। PTI मेंबरनि हुल हंगामो कंदे प्ले कार्ड एहतजाज कयो त पीपल्स पार्टी मेंबरनि वरी भगोड़ो भगोड़ो न्याज़ी भगोड़ो जा नारा ऐं PTI मेंबरनि खे फरह गोगी जा ताना हया। वधीक तफ़सील शब्बीर लाशारी जी रिपोर्ट में। स्पीकर आगा सिराज दुरानी जी सदारत हेठ थियल सिंध असेंबली जे इजलास में पीपल्स पार्टी MPA निदा खोड़ो ऐं मुत्तहिदा MPA संजय पारवाणी क़ौमी असेंबली जे डिप्टी स्पीकर जी रूलिंग खिलाफ़ धारदार ठहराव पेश कयो, जेको PTI मेंबरनि जे हुल हंगामे दौरान अक्सरियत सां मंज़ूर कयो वियो। PPMPA निदा खोड़ो ठहराव पेश कंदे चयो त क़ौमी असेंबली जे डिप्टी स्पीकर वज़ीर आज़म खिलाफ़ पेश थियल इत्मादी रिथ खे गैर आइनी रूलिंग ॾेई रद्द करे छॾियो, जंहिं जे खिलाफ़ ही ऐवान मुज़म्मती ठहराव पास करे थो। हिक पासे निदा खोड़ो ऐं मुत्तहिदा MPA संजय पारवाणी ठहराव पेश कंदा रहिया त ॿिए पासे PTI मेंबर गोड़ कंदे प्ले कार्ड खणी स्पीकर जे रोस्टर माॾो पहुची एहतजाज ऐं हुल हंगामो कंदा रहिया। क़ौमी असेंबली जे डिप्टी स्पीकर खिलाफ़ मुज़म्मती ठहराव अक्सरियत सां पास थियण बाद स्पीकर आगा सिराज दुरानी सिंध असेंबली जो इजलास अणॼाणायल मुद्दे ताईं मुलतवी करे छॾियो। इजलास मुलतवी थियण बाद ऐवान में PTI ऐं पीपल्स पार्टी जा सूबाई वज़ीर हिक ॿिए ते हूटिंग ऐं चथरूं कंदा रहिया। सूबाई वज़ीर तैमूर टालपुर ऐवान में फरह गोगी जो नालो खणी PTI मेंबरनि ते चथरूं कंदो रहियो। इजलास दौरान सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख पॉइंट ऑफ आर्डर ते ॻाल्हाईंदे चयो त इमरान खान जी हुकूमत ख़त्म थियण ते सिंध जे माण्हुनि खे वाधायूं हुजनि। संदसि चवणो त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे अवामी मार्च जे नतीजे में इमरान खान न्याज़ी घर भेड़ो थियो आहे। कैमरामैन शहजाद सां गॾु शब्बीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।